अस्सलाम वालेकुम नाज़रीन। हिन वक़्तु असांजे इन सचाई न्यूज़ स्टूडियो में असांजे जमीयत उलमा इस्लाम तालके गढ़ी यासीन जा सरवाण अल्लामा मौलाना सैयद रुशदुल्ला शाह अमरोटी साहिब जिन मौजूदु आहिनि। अचो त साईं जिन सां ॻाल्हि ॿोल कंदासीं। ख़ासि करे सर जेको आहे त हीउ जेको सिंध अमन मार्च जेको जो आगाज़ थी वियो आहे कल्ह, महिरबानी करे इन जो तव्हां थोरो शेड्यूल असांखे ॿुधायो नाज़रीन खे त इहो कल्ह जेको शुरू थियो आहे उन खां पोइ उन जी मंज़िल कहिड़े तरफ़ आहे ऐं शिकारपुर कॾहिं पहुचंदो ऐं आख़िरी मंज़िल उन जी कॾहिं ऐं किथे। बिस्मिल्लाहिर्रहमानिर्रहीम। वॾी महिरबानी कमांडो साहब, अवां पंहिंजे स्टूडियो में असांखे दावत ॾिनी सिंध अमन मार्च जे शेड्यूल जे मुताबिक़ ऐं सिंध जे मसाइल ते गुफ़्तगू करण जे लाइ। जीअं अवां ॿुधायो त सिंध अमन मार्च असांजो कल्ह खां आगाज़ थी चुको आहे ख़ैरपुर ठेड़ी बाईपास खां। कल्ह उनजो प्रोग्राम सखर डिस्ट्रिक्ट जो हुयो। सखर डिस्ट्रिक्ट खां उहो प्रोग्राम घोटकी ऐं ओबावड़े ताईं राति उन पड़ाव कयो। उते उन पंहिंजा वॾा शानदार प्रोग्राम कया आहिनि। पने आकिल खां थींदा घोटकी खां ओबावड़ो। अॼु उहो असांजो कारवान क़ाइदे सिंध अल्लामा राशिद ख़ालिद महमूद सुमरो साहिब जन जे क़यादत में कश्मीर जे हदूद में दाख़िल थींदो। कश्मीर जो सॼो ज़िलो कंदकोट इहो जेके बि उन जा नंढड़ा वॾड़ा इलाइक़ा आहिनि कवर कंदो। राति जो असांजो इहो कारवान डिस्ट्रिक्ट जैकबाद में ई दाख़िल थींदो। डिस्ट्रिक्ट जैकबाद जा वॾा वॾा जेके बि शहर आहिनि उतां काफ़िलो गुज़रंदो। उते राति जो क़याम उन जो शहर जैकबाद में आहे। उते वॾे हिकु जलसे खे मेड़ाके खे ख़िताब थींदो सूबाई क़यादत जो। उन खां बाद में सुभाणे 10 बजे बेगारी पुल ते जैकबाद ऐं शिकारपुर जे हदूद जेका आहे उतां असां क़ाइदे सिंध अल्लामा राशिद ख़ालिद महमूद सुमरो साहिब ऐं उन सां गॾु ॿी जेका असांजी सूबाई ऐं मरकज़ी क़यादत आहे ऐं कारकुननि जो जेको वॾो क़ाफ़िलो आहे उनखे असां वसूल कंदासीं इन पंहिंजे शिकारपुर जे एरिया में। उन खां बाद में शिकारपुर जे एरिया में जीअं असांजो क़ाफ़िलो दाख़िल थींदो त पहिरियों असांजो प्रोग्राम आहे उहो हमायूं शहर में आहे। हमायूं खां पोइ सुल्तानकोट, सुल्तानकोट खां पोइ लोडरा खां बाद में इहो असांजो क़ाफ़िलो शिकारपुर शहर जे तरफ़ रवां दवा थींदो। ॿाहिरों अनाज मंडी खां बाईपास खां फिरंदो गढ़ियासीन मोड़ खां असां लखीदर ते ईंदासीं। जहाज़ चौक ते असांजो उते वॾे जलसे जो प्रोग्राम रखियलु आहे जिते सॼो क़ाफ़िलो उते उन जलसे में शामिलु थी वेंदो। ज़िले शिकारपुर जी जेका बि असांजी जमायत आहे उहा बि उन में शामिलु हूंदी, प्लस में ॿाहिरां जेके असांजा महिमान क़ाफ़िले में ईंदा उहे बि। उते हिकु वॾो आलीशान तारीख़ साज़ जलसो थींदो। जलसे खां बाद में इहो क़ाफ़िलो ख़ानपुर तालके जे हदूद में दाख़िल थींदो। मेन रोड सां रहीमाबाद लाड़ो वेंदे फैज़ू लाड़े ताईं इहो क़ाफ़िलो ख़ानपुर जे हदूद में रहंदो। उन खां बाद में असांजो इहो क़ाफ़िलो लखी तालके में दाख़िल थींदो रुस्तम जे रोड सां। हा, रुस्तम शहर में वॾी इस्तक़बालिया कैंप थींदी। उन खां बाद में चक में वॾी इस्तक़बालिया कैंप आहे। चक खां पोइ जहाने ऐं चक जे विच में जेके ॻोठ आहिनि उन्हनि पंहिंजूं इस्तक़बालिया कैंपियूं रखियूं आहिनि। जहाने खां बाद में जहाने में जीअं दाख़िल थींदो त उते हिकु जलसे खे ख़िताब थींदो। जहाने खां बाद में लखी शहर खां पोइ इहो क़ाफ़िलो गढ़ियासीन जे हदूद में दाख़िल थींदो। जमीयत उलमा इस्लाम तालके गढ़ियासीन जे तरफ़ खां इन सॼे क़ाफ़िले जे इस्तक़बाल जे लाइ 10 जॻहुनि ते इस्तक़बालिया कैंपियूं लॻायूं वयूं आहिनि। पहिरीं कैंप असांजी नई पुल स्टॉप ते आहे। नई पुल स्टॉप ते इस्तक़बाल थींदो, उते ख़िताब थींदो। ॿी कैंप असांजी नए अमरोट स्टॉप ते आहे, उते इस्तक़बाल थींदो ऐं ख़िताब थींदो। ऐं उन खां बाद में केहर लाड़ो वॾा केहर जेको ॻोठु वञे थो इन पासे ते असांजो इस्तक़बाल थींदो। वॾा केहर खां बाद में अॻियों इस्तक़बालिया कैंप असांजी दड़े शहर में आहे। उते जमायत इंतज़ार में आहे त जमायत जो असां इस्तक़बाल कयूं। दड़े खां बाद में दाऊद जी वांड खां पोइ वरी दाऊद जी वांड खां पहिरियां तोरबंद स्टॉप। ईअं हाणे गाहेजन में इस्तक़बालिया कैंप क़ाइमु थींदी। वरी उन खां पोइ वारह कैनाल ते तव्हांजे मदेजीअ जे अंदरि दाख़िल थियण में यूनियन काउंसिल जिंदोदिरो जे तरफ़ खां हिते इस्तक़बालिया कैंप लॻंदी। ऐं टाउन कमेटी मदेजी जेका आहे शहर जे अंदरि उते इस्तक़बालिया कैंप लॻाए थी। उनजा इंतिज़ामात जेके आहिनि थोरी देरि में शुरू थी वेंदा। मां उन्हनि जो अॼु मुआइनो करण बि आयुसि। शहर खां जीअं इहो क़ाफ़िलो निकिरंदो ॾखण जे जेको लिंक रोड ते चढ़ंदो बाईपास ते त उते यूनियन काउंसिल ॾखण, यूनियन काउंसिल छतो मंगी, यूनियन काउंसिल सांगी इन्हनि 3 यूसियुनि जे तरफ़ खां इस्तक़बालिया कैंप थींदी। उते जमात जो ख़िताब थींदो। उन ख़िताब खां बाद में इन अच्छा इहो सर महिरबानी करे थोरो टाइमिंग बि ॿुधाईंदा हलो।
टाइम असांखे जेको काफ़िलो वसूल कंदासीं उहो 10 बजे जो वक़्तु मिलियल आहे बेगारी पुल ते। हा, सुभाणे 10 बजे। सुभाणे 10 बजे जैकबाद खां असांखे काफ़िलो 10 बजे मिलंदो। 10 बजे खां बाद में तक़रीबन 1-1:30 बजे असांजे काफ़िलो जेको आहे शिकारपुर शहर जे अंदरि दाख़िल थींदो ऐं 1-1:15 बजे 1:30 बजे जे अंदरि हिते असां जलसे जो प्रोग्राम जेको कवर करे वेंदासीं। उनखां बाद में एॾो वॾो काफ़िलो आहे, एॾो वॾो प्रोग्राम आहे, वक़्तु 5-10 मिंट अॻे पोइ थी वेंदो आहे, पर असां कोशिशि कंदासीं त गड़ियासीन तालुके मां बीठे सिज सां इहो काफ़िलो क्रॉस करे असां लाड़काणे वारनि जे हवाले कयूं। बहमण प्लाट ते लाड़काणे जी जमायत असांखां इहो काफ़िलो रिसीव कंदी। उनखां बाद में ज़िलो शिकारपुर जेको आहे पंहिंजो वापसि पंहिंजे इलाइक़े में अच्छा क्रॉस थी करे काफ़िलो लाड़काणे जे ज़िले जे हुदूद में वञी दाख़िल थींदो, त उनखां पोइ वरी उहो आख़िरी मंज़िल उन जी किथे आहे ऐं इहो टोटल जेको मार्च आहे सिंध अमन मार्च इहो घणनि ॾींहंनि जो आहे? 22 अक्टूबर खां इहो प्रोग्राम शुरू थियो आहे ऐं 2 नवंबर ते इन जो आख़िरी पड़ाव कराची में थींदो। कराचीअ में सॼो काफ़िलो कराची जे मरकज़ी इलाइक़े में जमो थींदो, उते वॾो हिकिड़ो आलीशान इज्तिमा थींदो। उन कराचीअ जे प्रोग्राम में असांजी मरकज़ी क़यादत क़ाइद जमियत हज़रत मौलाना फज़लुर रहमान साहब जन बि उन में शामिलु थींदा, उहे अची उनखे ख़ुसूसी ख़िताब फरमाईंदा। अच्छा साईं महिरबानी करे इहो सिंध अमन मार्च जे हवाले सां जेको काफ़िलो हले थो पियो, त इहो जॾहिं नाले मां ई ज़ाहिर आहे त अमन मार्च माना अमन खे इनक्रीज़ करण जे लाइ, अमन अमान जे हवाले सां जेका बदअमनी आहे सिंध में उन जे ख़िलाफ़ु इहा अमन मार्च, इन में सिर्फ़ु जमियत उलमा इस्लाम ई आहे या बाक़ी तंज़ीमूं बि आहिनि? ही प्रोग्राम जी जेका मेज़बान जमायत आहे, जेका ख़ालिक़ जमायत आहे, उहा जमियत उलमा इस्लाम आहे। असां इन प्रोग्राम में सिंध जे हर उन मकतब फ़िक्र खे दावत ॾिनी आहे ऐं दावत ॾियूं था अव्हां जे चैनल जे थ्रू बि, त उहे पंहिंजे इज्तिमाई ऐं इनफ़रादी मसाइल जे लाइ असांजे इन कारवान में शामिलु थियनि। सिंध जे अंदरि जेका बि वधंदड़ बदअमनी आहे, जेका बि सिंध जे वसाइल जी लुटमार आहे ऐं सिंध जे अंदरि वसाइल जी जेका ग़ैर मुनसिफ़ाना तक़सीम आहे, उन जे रोकथाम जे लाइ जमियत उलमा इस्लाम जो साथ ॾियनि। अॼुकल्ह जे सिस्टम में जेको छेड़ो आहे उहो त क़यादत ऐं सियादत जो आहे न सर। हमेशह जेको आहे त इहो इल्ज़ाम लॻंदो रहियो आहे त इहे हमेशह माना जेका वॾी कुर्सी आहे उन ते पाण वेहणु चाहींदा आहिनि, बाक़ियुनि खे माना नंढनि कुर्सियुनि ते विहारींदा आहिनि, पोइ जंहिंजे नतीजे में माना जेको आहे ॿिया माण्हू उन्हनि तां ठही न आहिनि सघंदा। जेके बि माज़ी में इताद जुड़िया आहिनि मज़हबी जमातुनि सां गॾु हुजनि चाहे ॿियनि जमातुनि सां गॾियल, त जेको आहे जे लाइ इहो परसेप्शन आहे त उहे बराबरी जे बुनियाद ते माना ॿियनि खे बि माना पार्टिसिपेट करणु न आहिनि ॾींदा। न, ईअं कोन्हे को। जमियत उलमा इस्लाम साइज़ ऐं हुजुम जे बुनियाद ते सियासत कंदी आहे। तव्हांजी स्ट्रेंथ केतिरी आहे, तव्हां ओतिरी स्ट्रेंथ छो कयो पंहिंजी, तव्हां अचो असां तव्हांजे कढ हलण जे लाइ तयारु आहियूं। असां इहो बाक़ी जमायतुनि जे लाइ इहो फार्मूलो रखियो आहे, जिते तव्हांजी स्ट्रेंथ आहे उते असां तव्हांखे फ्रंट ते रखूं था, तव्हां असांजी क़यादत कयो, असां तव्हांजे कढ हलण जे लाइ तयारु आहियूं। तव्हांजी स्ट्रेंथ मुख़्तसिर आहे, महदूद आहे, उन मुख़्तसिर ऐं महदूद स्ट्रेंथ जे बुनियाद ते तव्हां असांजे कारवान में जुड़ी त सघो था, पर कारवान जे अंदरि तव्हां लीडिंग रोल अदा कयो, त इहो ख़ुदि हिकिड़े क़िस्म जो सियासी उसूलनि जे मुताबिक़ मुवाफ़िक़ नथो लॻे। हिन वक़्तु माना पीपल्स पार्टी हिकिड़ी अहिड़ी गेम जेका आहे पूरी सिंध में खेॾी आहे, जंहिंमें तमामु तर जेके जंहिंखे चऊं त पिलर या प्लेयर आहिनि, जेके खटींदड़ प्लेयर आहिनि, उहे सभु उहे उन्हनि पाण सां मिलाए छॾिया आहिनि ऐं उन्हनि जो इहो ई कॉन्सेप्ट आहे त हाणे सिंध में त असां माना मथे ते मथे हेठि विहाणू ॾेई छॾींदासीं ऐं सिंध असां माना स्वीप कंदासीं, बाक़ी पंजाब में ऐं बाक़ी सूबनि में उन्हनि खे स्ट्रगल करणी आहे। त सिंध में माना जेको आहे न उते बाज़ार प्रैक्टिकल बि का पोज़ीशन नज़र नथी अचे मज़बूत, ऐं जमियत उलमा इस्लाम हिकिड़ी वाहिद जेका तंज़ीम ऐं तहरीक आहे जेका अवाम जे लाइ हिकिड़ो अपोज़िशन जे लाइ हिकिड़ो परसेप्शन जुड़ियल आहे, त इहा तहरीक ऐं तंज़ीम जेकॾहिं बाज़ाब्ता उथे त कुझु न कुझु बूटो ॿारे सघे थी, पर बाज़ार उन्हनि जा बि उहे स्ट्रगल या अहिड़े क़िस्म जो पॉलिसी प्लान या मैकेनिज़म नज़र नथो अचे। त तव्हां छा था सम्झो उन हवाले सां आहे का ॻाल्हि ॿोल, का पॉलिसी प्लान को? मुंहिंजे नज़र में वॾे में वॾो जेको पॉलिसी मेकिंग जेको इदारो आहे उहो अवाम आहे, उहो वोटर आहे। उनखे इहे शयूं, इहे स्टेटिक्स ॾिसणु खपनि, इहे ऑप्टिक्स जेके उनखे नज़र अचनि था, उनजे अखियुनि में इहे मंज़र वञनि था, उन ते इनखे गौर करणु खपे त कल्ह इहे भोतार वॾेरा सरदार ख़ान नवाब
असांखे इस्तेमालु करे, असां फलाणे कंहिं वॾेरे जे लाइ इस्तेमालु करे असांखे पंहिंजे हक़ में वोट वठी करे असांखे इस्तेमालु करे विया। अॼु इन प्लेटफॉर्म ते इहे साॻाई भोतार वॾेरा वरी गॾिजी वञी बीहनि था त असांजो आख़िर छा बीहंदो। इहो सोच त अवाम खे इहो सोचणु खपे, छो त वॾो इदारो अवाम आहे हिन मुल्क जो। अवाम बाशऊर थिए, अवाम उन मंज़र खे ॾिसे त कल्ह जिन पंहिंजे इक़्तिदार जे लाइ असांखे तक़सीम कयो, असांखे वेढ़ायो ऐं असांजे मसाइल जे बुनियाद ते असांखे ॾटो ॾेई करे असांखे पाण सां जोड़े रखियऊं, अॼु जॾहिं इहो पाण में गॾिजनि था त उन्हनि खां असांजा उहे ॾुख, इहे अहंज विसरी विया आहिनि छा। पोइ इन शइ ते जेकॾहिं अवाम सोचणु शुरू करे त मुतबादिल ख़ुदि ब ख़ुदि निकिरी ईंदो ऐं उन मुतबादिल त माना आहे असल में मुतबादिल खे पंहिंजो पाण खे माना जेको आहे उहा जेका तशबीह आहे या शिकिल आहे, शबाहत बि त मुतबादिल जहिड़ी ॾियणी आहे न। हाणे सपोज़ कयो माना जमियत उलमा इस्लाम माना हिकिड़ो कॉन्सेप्ट या उनजी शिकिल जेकॾहिं असां अखियूं बूटे जमियत उलमा इस्लाम जी शिकिल ठाहियूं त माना ॾाढ़ी, पटको ऐं जुबो कुबो ऐं मस्जिद मेंबर मेहराब। बाक़ी त माना जेको आहे 95% माण्हू जेके ॿाहिरि बीठा आहिनि उहे त तव्हांजे कालब में अचनि ई कोन था, त उन्हनि खे बि पंहिंजे कालब में माना जेको आहे फिट करण जे लाइ को कालब खे वसी कयो, कुझु पाण सां गॾोगॾु जेको आहे को स्टेज ते क़यादतुनि में को ॿियनि में उन्हनि माण्हुनि खे बि गॾु विहारियो पाण सां गॾु, त इहा पार्टी हिकिड़ी अवामी सतह वारी पार्टी त नज़र अचे। अल्हम्दुलिल्लाह जमियत उलमा इस्लाम हमेशह अवामी किरदारु अदा कयो आहे, अवामी मंज़र उन पेश कया आहिनि। ऐं इहो कॉन्सेप्ट जीअं तव्हां ॿुधायो त ॾाढ़ी, पटको, मस्जिद, मुसलो त माना जयू आहे, असां कॾहिं बि इन शइ खे प्रोमोट न कयो आहे। असां जमियत उलमा इस्लाम खे हमेशह जेको आहे मुतदिल ऐं मुतबादिल क़यादत जे तौर ते माण्हुनि जे साम्हूं रखियो आहे। जमियत उलमा इस्लाम खे असां इन अंदाज़ सां पेश कयो आहे त हीअ मज़हबी फ़िक्र सां ज़रूरु वाबिस्ता आहे, पर हीअ तव्हांजे इनफ़रादी ऐं इज्तिमाही मसाइल जे हल जे लाइ पाकिस्तान जे अंदरि सियासत करे रही आहे। उहो त तव्हांजो ख़्यालु आहे न ज़ाहिर, आम माण्हूअ जे ज़हन में त इहो बिल्कुलु बि ख़्यालु न। हक़ीक़त इहा आहे अदा कमांडो साहब त आम माण्हू खे बि इन शइ जो पूरो अहसासु ऐं इदराक आहे त जॾहिं असांखे का मुश्किल अचे थी त असांजी जेका पहिरीं अप्रोच आहे उहो इहो मस्जिद शरीफ़ जो मौलवी आहे। असांजी पहिरीं अप्रोच जेका आहे जमियत उलमा इस्लाम जो यूनिट खां वठी करे ज़िले ताईं, सूबे ताईं उहिदेदार आहे। आख़िर छा वजह आहे जो माण्हू पंहिंजा मसाइल खणी करे असां ॾे अचनि था। असां त कोई इक़्तिदार में कोन आहियूं, मुंहिंजा त के SP रखायल न आहिनि, मुंहिंजा त SHO रखायल न आहिनि, इस्पतालुनि में मुंहिंजा डॉक्टर रखायल न आहिनि, DC ऑफिस में मुंहिंजा उते विहारियल मुलाज़िम न आहिनि। इहे माण्हू असां ॾे छो था अचनि पोइ? त माना माण्हू सम्झनि था त जमियत उलमा इस्लाम असांजे ॾुखनि जो मदावो करे थी। हीअ अलमियो पंहिंजी जाइ ते बरक़रार आहे। जेको जमियत उलमा इस्लाम जे कारकुन खां वठी करे जमियत उलमा इस्लाम जी लीडर जेका आहे, लीडरशिप सतह ताईं शिकायत आहे असांजी त आम माण्हू जॾहिं सियासी किरदार जो वक़्तु अचे थो त जमियत उलमा इस्लाम जे उन्हनि ख़िदमतुनि खे छो नथो यादि करे। इहा त असांजी शिकायत आहे आम माण्हू खां त जॾहिं असां तव्हांजे बुनियादी मसाइल में तव्हां सां गॾु आहियूं, तव्हांजे फ़ौतगियुनि में असां तव्हां सां गॾु, तव्हांजे शादियुनि में असां तव्हां सां गॾु, तव्हांखे को काथे दग वेंदे का अहंज तकलीफ़ पहुचे थी, असां डुकी सहकी तव्हां वटि पहुचूं था। त पोइ जॾहिं 5 सालनि में हिकु दफ़ो असां चाहियूं था त तव्हां असां सां पंहिंजे हमदर्दीअ जो, पंहिंजे किरदारु अदा करण जो, असां सां गॾिजी बीहण जो किरदारु अदा कयो, त पोइ उन महिल आम माण्हू छो जमियत उलमा इस्लाम खे पुठी ॾिए थो। मां हिकिड़ी ॻाल्हि कंप्लीट कयां। बाक़ी तव्हां जीअं चयो तालिबान माना भउ माना ख़ौफ़, इहो ख़ुदि हिकिड़े क़िस्म जो कंसेप्शन क्रिएट थियल आहे। हा, इहा हक़ीक़त कोन्हे का। माण्हुनि खे जेतिरी राहत, जेतिरो इत्मीनान ऐं जेतिरी क़ल्बी सुकून मज़हबी माण्हू वटि ईंदी न, कंहिं बि सरदार भोतार जे बंगले ते नथी अचे। साईं मौलाना निसार अहमद पंवर साहिब जिन मदी जी जा अॻुवाण आहिनि JUI जा, त जेको काफ़िलो सर जेको सिंध अमन मार्च जो काफ़िलो हिते मदी जी में ईंदो, उन जे हवाले सां अवां जे तरफ़ां छा तयारियूं आहिनि, छा इक़दामात आहिनि, छा माण्हुनि सां मुलाक़ातूं आहिनि? सुभाणे इंशाअल्लाह असां वटि अमन काफ़िलो पहुचंदो, उन जे लाइ असांजी भरपूर महिनत आहे। जमियत उलमा इस्लाम जा परचम लॻनि था ऐं सुभाणे कैंप लॻंदी वॾी, उन में इंशाअल्लाह मंदे जे शहरी मुअज़्ज़िज़ातनि खे दावत ॾींदासीं, उन में शिरकत कंदा। जीअं त जमियत उलमा इस्लाम जो अमन काफ़िलो सुभाणे मदईअ में पहुचंदो, असां मदई जी स्टाफ ते इंशाअल्लाह
असां मंदर जे वासियुनि खे ऐं इलाइक़े वासियुनि सभिनी खे दावत ॾियूं था इन काफ़िले में ज़रूरु शिरकत कनि।